على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومن الناس من يشري نفسه ابتغاء مرضات الله والله رؤوف بالعباد. آمنت بالله صدق الله العظيम وصدق रसूल النبي الكريم. अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद तो फरमाए तो माण्हुनि मां उहो माण्हू केरु आहे जेको पंहिंजी जान खे विकिणे थो। छाजे लाइ विकिणे थो? पंहिंजे रब खे राज़ी करण जे वास्ते विकिणे थो त रब राज़ी थी पए। ऐं अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि सां महिरबान ऐं रहीम आहे। हीअ आयत सवोरी महबूब करीम सलासम जे सहाबा किराम जी शान में नाज़िल थियल आहे। हिन जान खे विकिणणु हिकिड़ो आहे जान खे ख़रीद करणु, ॿियो आहे जान खे विकिणणु। यानी हिकिड़े क़िस्म जो बानो अलाह ऐं अलाह जे रसूल सां सौदो करे थो। मोमिन थियण खां पोइ मोमिन जो माल, मोमिन जी जान, मोमिन जो औलाद सभु कुझु अलाह जे रसूल जे दायरे जे अंदरि दाख़िल थिए थो। हाणे उहो पंहिंजे जान माल जो मालिक न रहियो, यानी ईमान हासिलु करण जे लाइ पंहिंजी जान, पंहिंजी औलाद, पंहिंजो माल सभु अलाह ऐं अलाह जे रसूल जी बारगाह में पेश करे थो। तो सौदो थो करे अलाह सां ऐं अलाह जे रसूल सां, पोइ उहो अलाह ऐं अलाह जे रसूल जी पनाह में अची थो वञे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सगोरा जान खां वधीक, औलाद खां वधीक हबीब करीम सलासम जी ज़ात सां मुहबत कंदा हुआ। जॾहिं बि महबूब करीम सलासम जी बारगाह में अर्ज़ु कंदा हुआ त ईअं चवंदा त फ़िदा का अबी व उम्मी व रूही व जिस्मी या रसूल अल्लाह। सुहिणा महबूब, असां तुंहिंजे मथां पंहिंजे अबे अमड़ खे क़ुर्बान कयूं, पंहिंजी जान खे, पंहिंजी औलाद खे तुंहिंजे बारगाह जे अंदरि क़ुर्बान कयूं, असां क़ुर्बान वञूं। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक जे अंदरि उन्हनि मुख़लिसीन जे मुतलिक़ इरशाद फरमायो। ख़ुसूसन हिन शान नुज़ूल जे अंदरि हज़रत सुहेब रूमी रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूब करीम सलाम जो सहाबी सगोरो आहे, जेको मके पाक खां निकितो आहे, मदीने पाक वञे थो पियो। सख़्तु बंदिश हुई त केरु मदीने पाक न वेंदो। रस्ते ते हिनखे घेरा थी वियो मशरिक़नि जो, ऐं हुन वटि तलवार बि हुई, तुर्कश में तीर बि हुया, कमान बि हुई। पाण जबल जी हिकिड़े ओट में बीही रहियो, चो तरफ़ मशरिक़ हुनखे घेरो करे बीही रहिया। ऐं उन्हनि खे चई ख़बर अथव त मुंहिंजो तीर जो निशान एॾो पको आहे जो घुसंदो न आहे। जेसि ताईं मुंहिंजी तुर्कश में तीर आहिनि तेसि ताईं मां तव्हां सां मुक़ाबिलो कंदोमांव। पोइ जॾहिं तीर मुंहिंजा ख़तमु थी विया त पोइ मां तलवार कढंदुसि, पोइ मां तलवार सां तव्हां सां विढ़ंदोमांव। पोइ अलाए केतिरियूं जानियूं तव्हां जूं मां किराईंदुसि। जो मुक़ाबिलो करिणो त हुनजो तादादु वॾो हुयो। या हीअं कयो त मुंहिंजो माल फलाणी जॻह ते दफ़न थियल आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो, उहो वञी उतां खोटे खणो, उहो माल तव्हांजो आहे। मुंहिंजो रस्तो छॾियो त मां मदीने पाक वञां। पर उहे दुनिया जा माण्हू आहिनि न, इस्लाम खां सवाइ सभु माण्हू दुनिया जा आहिनि, दुनिया वारी सोच रखंदा आहिनि। जेको दुनिया जो माण्हू हूंदो आहे उनखे दुनिया जे अंदरि रहणु ज़रूरी आहे, दुनिया वारी ज़िंदगी खे अज़ीज़ सम्झंदो आहे, त सभु कुझु इहो ई आहे। पोइ पाण में फ़ैसिलो कयूं त विहणो जेको आहे सो नुक़सान में वेंदो, विढ़ंदासीं, जानियूं ज़ाया थींदियूं। पर जॾहिं माल ॾिए थो पियो त हरू भरू छो हिनखे रोकियोसि। हज़रत सुहेब रूमी रज़ी अल्लाह ताला खे ॾस ॾिनो त फलाणी जॻह ते मुंहिंजो ख़ज़ानो दफ़न थियल अथव, वञी खणो। उहे सभु उनखे छॾे विया। हीअ ख़ैर सां मदीने पाक में पहुतो अची, जे महबूब जी बारगाह में पहुतो त हज़रत जिबरील अलैहिस्सलातु वस्सलाम हीअ आयत सवरी कई आहे। फरमायो त वमिन अन्नास मन यशरी नफ्सहु इब्तिग़ाअ मर्दातिल्लाह, जेको पंहिंजी जान खे विकिणे थो पियो अल्लाह ताला जी रज़ा जे वास्ते, सौदो करे थो। हिन विकिणियो त कोन, हिन त ख़रीद कयो न, पैसा ॾेई जान बचायाई। हिन विकी त कोन, विकबो आहे उहा त मां जान ॾियां थो, बल्कि हिन ख़रीद कयो। पर काफ़रनि खां सौदो कयईं जेको न कयईं, जेको पंहिंजी जान जो, उहो पंहिंजी ज़ात जे लाइ न कयईं। इहो सौदो कयईं अलाह ऐं अलाह जे रसूल जे वास्ते। तंहिं करे जान त हुन पंहिंजी हुजे सां त पोइ चइजां त बाबा पैसा ॾेई पंहिंजी जान बचाई, पर ईमान वारे जे वजूद जे अंदरि जेकी ईमान जी दौलत आहे न,
इहा जान हिन जी पंहिंजी न आहे, इहा जान अलाह ऐं अलाह जे रसूल जी आहे। ऐं अॻिते हली करे मुफ़सिर इकराम फरमाइनि था पिया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जे अंदरि हिकिड़े कबीले जा माण्हू आया, मशहूरु कबीलो हुयो, मुसलमाननि जी सूरत में आया ऐं अची अर्ज़ु कयूं त साईं असां मुसलमान थी चुका आहियूं, दौलत ईमान हासिलु थी आहे असांखे, पर असांखे निमाज़ पढ़णु नथी अचे, दीन जी ख़बर नथी पए, तंहिं करे असांखे कुझु पंहिंजे साहबनि मां ॾियो त असां अची दीन सम्झाइनि, तबलीग कनि, निमाज़ पढ़ाइनि, क़ुर पाक पढ़ाइनि, असांजा बच्चा बि पढ़ी हिदायत वारा थी पवनि। ऐं उन्हनि जो इरादो कहिड़ो हो त इहे साहबी किराम वठी वञूं ऐं इन्हनि खे मके पाके में विकिणियूं, छो जो बदर जे अंदरि सहाबनि जिन मुशरिकीन ऐं काफ़िरनि खे क़तलु कयो हो त उहे कातिलनि जा नाला हुननि वटि काफ़िरनि वटि लिखियलु हुया, फ़िलाणे साहिबी मुंहिंजे पीउ खे मारी, के चयो फ़िलाणे मुंहिंजे भाउ खे मारी, फ़िलाणे मुंहिंजे पुट खे मारी। ऐं उन कबीले वारनि इहा अटकल कई त हितां महबूब जा साहिबी वठी वञूं, उहे मके वारनि खे खपाए ॾियूं। मके वारनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकाह जी ख़िदमत में जॾहिं सिदक पेश कयूं त अलाह जे महबूब या 7 सहाबनि जो या 10 सहाबनि जो इंतिख़ाब फरमायो। उन में हिकिड़ो सहाबी हो जंहिंजो नालो हज़रत आसिम रज़ी अलाह ताला अनो, पाण फक़त तूं हिननि जो अमीर थी ऐं हिन सां तव्हां गॾु वञो। अलकिसा मां घणो नथो वञा, साहिब इकराम ख़ैर सां रवाना थिया, हिकिड़े मक़ाम ते 200 माण्हू हुन जा लिकिया वेठा, जीअं पहुता त घेरा में थी विया, हुते कूड़ा हुया, घेरा थी वियो, चौधारी गिरफ़्तारी पेश कयो, तव्हांखे मारींदासीं न, खपाईंदासीं, या कोई उहे ॻाल्हियूं छा कयूं कोन। असां बि साबित क़दम आहे, इहे जेके मुजाहिद हूंदा आहिनि उहे सर जो सौदो करे पोइ ॿाहिरि निकिरंदा आहिनि, असां तव्हांजी ग़ुलामी छो क़बूलु कयूं। हुननि त धोखो कयो, जंग जी सूरत थी वई। हज़रत आसिम जेको हुयो उनजी वॾी क़ीमत हुई, उहो कोशिशि पिया कनि त इनखे बचाए पकिड़े हलूं, इन जा ॾाढा पैसा मिलंदा, पर हज़रत आसिम रज़ी अलाह ताला अनो अहिड़ी जंग कंहिंजो विणंदे विणंदे शहीद थियण खां पोइ बि हुननि जे नाले इहो चयो त हुनजो सिर ज़रूरु खणी अचिजो, सिर ॾिसी बि तव्हांखे पैसा ॾींदासीं। पर हज़रत आसिम रज़ी अलाह ताला अनो अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला मूंखे हिन मुशरिकनि जे हिन फ़रेब खां बचाए ॼाण, मुंहिंजा मौला मुंहिंजी जान जी हिफ़ाज़त फरमाए। पोइ जॾहिं उहो शहीद थी वियो त उहे दुश्मन जॾहिं हुनजे सिर खे कटण जे लाइ विया त माखी जे मखन अची हुनजी हिफ़ाज़त कई, माखी जा मखा आया ऐं हुनखे चौधारी वकोड़े विया, कंहिंखे वेझो अचनि न पिया अचनि, तव्हांजो हिकिड़ो वॾो ककर पाणी जो आयो जेको वसियो ऐं हुनजे जिस्म खे पाणी नदी जी सूरत में वहाए खणी वियो, सिधो वञी जन्नत में पहुचाया। पोइ उन मां 7 सहाबी शहीद थी विया, बाक़ी 3 खे गिरफ़्तार कयो, हिकिड़ो ज़ैद, ॿियो हज़रत अब्दुल्लाह बिन तारिक, ॿियो हज़रत खबीब रज़ी अलाह ताला अन्हु, इहे 3 सहाबी गिरफ़्तार थी विया ऐं अची उन्हनि खे मके पाक में विकियाऊं। मुशरिकनि ख़रीद कयो उन्हनि खे, हे फ़लाणे जो कातिल आहे, हे मुंहिंजे पीउ जो कातिल आहे। उन मां विच में हज़रत अब्दुल्लाह बिन तारिक विच में हुनजा रसा जो कुझु सुस्त थी विया, हुनखे मौक़ो मिली वियो, विच में हुन तलवार कढी, अञा मके में पहुता न, तलवार कढी ऐं हुन जिहाद शुरू करे वियो, पर इन जे बावजूदि हुननि पथर हणी हुनखे शहीद करे छॾियो। बाक़ी 2 ॼणा हुया, हज़रत ज़ैद ऐं हज़रत खबीब। हज़रत ज़ैद खे बि ख़रीद कयो वियो, उन बि पंहिंजी जान जी क़ुर्बानी पेश कई। हज़रत खबीब रज़ी अलाह ताला वॾो सहाबी सवरो, आख़िरकार उनजे लाइ बि फ़ैसिलो कयूं त हिनखे बि शहीद कयोसीं, फ़लाणे जो कातिल आहे, असां पंहिंजो प्लान वठूं। हज़रत खबीब रज़ी अलाह ताला अनो इरशाद फरमाए त मूंखे बरक़ातूं नफ़िल पाइण, इहो उन ॾींहं खां वठी इहो दस्तूर अमल शुरू थियो त हर शहीद खे, हर फाही ते चढ़ंदड़ खे मौक़ो ॾिनो वञे त उहो बरक़ातूं निमाज़ पढ़ी वञे। अॼु बि पाकिस्तान जे अंदरि जेकी मौत जी सज़ा या मुसलमाननि जे मुल्क में आहे त हुनखे निमाज़ पढ़ण जो मौक़ो ॾींदा आहिनि, या इन सहाबी जी सुनत आहे। मुशरिकनि चयो त निमाज़ पढ़ी करे छा बि करी, तोखे मोकल आहे, तुंहिंजे लाइ सदा मौत उहे आहे। पोइ सहाबी सवरो बरक़ातूं निमाज़ पढ़ी, पर मुख़्तसिर सूरतूं पढ़ी पूरी करे, चई मां मूंखे निमाज़ में ॾाढो मज़ो पियो अचे, ॾाढो मूंखे निमाज़ में सरूर ईंदो आहे, पर मता तव्हां ईअं सम्झो त मौत खां बचण जे लाइ वॾियूं सूरतूं थो पढ़े पियो, जंहिं करे मां पंहिंजो हक़ु अदा कयो आहे। ऐं पोइ अलाह जी बारगाह में दुआ घुरी त मुंहिंजा मौला मुंहिंजा सलाम मुंहिंजे रसूल ताईं पहुचाए।
रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाम पहुँचाया। हज़रत हबीब खे सूलीअ ते चाढ़े सूलीअ ते चाढ़े उनखे शहीद कयो वियो, नेज़ा बि हया विया। पोइ मुशरिकनि इहो ऐलान कयो त हीउ सूलीअ ते टंगियो पियो हुजे, जेको लाहींदो असां हुनखे क़तल कंदासीं। 40 ॾींहंनि ताईं उहो सूलीअ ते टंगियल। हेॾा मदीने पाक मां 2 सहाबी, हिकिड़ो हज़रत मिक़दाद, ॿियो हज़रत ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु निकिता ऐं चयो त वञी हज़रत हबीब खे खणी था अचूं। 40 ॾींहंनि खां पोइ आया, हुनखे सूलीअ तां लाथऊं, जंहिंजो सॼो जिस्म ख़ुशबूदार लॻो पियो। हज़रत हबीब रज़ी अल्लाह उनखे खणी आया ऐं सुबुह जो अची ॾिसंदो सूली ॻाल्हि पई आहे, कंहिं लाथो। पोइ पोयां हुनखे लश्कर छॾियाऊं, मुशिक वारो पियो, मदीने पाक वेंदा, काॾे वेंदा। पोइ 2 सहाबी सगुरा हुनखे खयो पिया अचनि। जॾहिं मुशरिक बिल्कुलु क़रीब आया त पोइ 2 सहाबनि उनखे संभाले न सघियऊं, जो मुंहिंजा मौला असां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयोसीं, हाणे तुंहिंजे हवाले आहे। पोइ हज़रत हबीब खे तनईम वारे मक़ाम ते हीअं ज़मीन ते सुम्हारियऊं, ज़मीन खुली, ज़मीन पंहिंजे सीने में चाहे। बाक़ी उहे 2 सहाबी सगुरा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थिया। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे हक़ में हिन आयत मुबारक में इरशाद फरमाए थो पियो, इरशाद बारी ताला आहे त जेके पंहिंजी जान खे विकिणनि था पर सौदो कंहिंसां था कनि, पंहिंजे रब करीम सां, ख़ुदा जी रज़ा जे वास्ते, उनखे ख़ुशि करण जे वास्ते, त तूं राज़ी थी पओ। तुंहिंजे लाइ जान जो सौदो को महांगो कोन्हे, को सवलो आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अल्लाह रऊफ़ुम बिल इबाद, अल्लाह पंहिंजे बाननि जे मथां ॾाढो महिरबानी आहे। ख़ुदा जी महिरबानियूं आहिनि, जॾहिं महिरबानी आहे त पोइ पाइनि ते छो थो चाढ़ाए, छो थो हुननि खे ईज़ा ॾियारे। पर इन ईज़ान में बि वॾी का लज़त आहे, वॾो को सुरूर आहे। इहो वरी उन्हनि खे कैफ़ियत महसूसु थिए थी पई न, जेके राह हक़ में तकलीफ़ूं बर्दाश्त कनि था पिया। इहा लज़त वरी ख़ुदा उन्हनि खे नसीब फरमाई आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे पंहिंजी मुहबत सां मामूर फरमाए। ममा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।